मेहरबानी थी वयो जिब्राइल के हुक्म जो आ जिब्राइल जी रब करीम वञो मुझे महबूब मोहम्मद करीम ले हाउ मौला किथे वञा जाते मुझो हबीबा ओ फरीदाबाद वारो बाशूर इंसान हो जिब्राइल जो अकीदो ईमान इहो आ त मुखे ओडे मोकलियो तो वञे जाते पाक मोहम्मद करीम मौजूद आ रब जे इल्म में भी इया गाला त जिब्राइल के ओढ़े मुंजा थो जिब्राइल के ओढ़े मोकलिया तो जादे मुझो हबीब खुदा जो कसमा मेरा जवारे मौजू सजे मसाइल जो हल करे छे घणो ज़माने खां वठी करे इख्तिलाफ मुनाज़रा मुबाहिला कि न हाज़िर नाज़िर जो मसइलो नूर बशर जो मसइलो मुख्तारिकुल जो मसइलो आलिमुल गैब जो मसइलो मां त मेराज वारे मौज़ूअ ते निगाह तो क्या समूरन मसइलन जो हल इन में आ के दोस्त चवंदा नबी हाज़िर नाज़िर हाज़िर नाज़िर रब जी ज़ात हर जगह ते मौजूद हर शय के दिसे उआ चो खुदा जी ज़ात रब जे इल्म में इया गाला तमा जिब्राइल के ओढ़े तो मोकलिया जादे मोहम्मद करीम मौजूद आ जिब्राइल कादे विंदो पियो आ जिब्राइल फरमाए तो ओढ़े वञा तो जाते मोहम्मद करीम आ जिब्राइल सिंध में या हिंद में जिब्राइल तो चवे न मक्के में ओ जिब्राइल मुस्तफा जो तो घर हो गया जबले कुबैर जे दामन में आ सफा मरवा का अग्या मोहम्मद करीम जो घर आमना जो गर्रा तवज्जो कजाए जिब्राइल उते ही दो पयो आ जाते मोहम्मद करीम सल्लल्लाहु खबर कोनी का अज शा थी रहो आ हर रब जे इल्म में इया गाला ओ जिब्राइल वनी मुझे हबीब के वठिया आलमुल गैब भी रब जी ज़ात आज मोहम्मद करीम के खबर हुजिया मुझो अकीदो ईमानात निंद्र न अचे हा खबर हुई हां सही खबर हुई वो नहीं खबर हुजे हा त निंड न अचे हा हा हिकड़ी बी तो विच में गाल ॿुधायां घणा असांजा पंहिंजा ई यार वरी अहिड़ा शेर चवंदा आहिनि इहो न सोचंदा पोइ वरी कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि वो खुदा की ज़ात जिसने बनाया उस ज़ात को जिस पे खुदा भी आशिक था अहिड़ो शेर आहे उर्दू में वो ज़ात जो जिस पे खुदा भी आशिक था बाबा खुदा आशिक नहीं छा समझी मोहब्बत में मजबूरी के इश्क चोबो आ खुदा मजबूरन खां पाक प्यार आहे कायनात मखलूकात पूरे इंसानियात मां मोहम्मद करीम अल्लाह के वधिक प्यारो हदीस कुदसिया फलौला मोहम्मद मा खलक़त आदम वलल जन्नत वलन नार ओ मिठड़ा मोहम्मद करीम जे तोखे पैदा न कया हा आदम नबी के पैदा न कया हा जन्नत जन्म पैदा न कया हा पूरी कायनात पूरी मखलूकात मोहम्मद करीम जे तुफेले पैदा दिया सारे दुनिया जो मकसद मोहम्मद करीम तोखे नजर ईंदो रब जो प्यार मोहम्मद करीम सां वॾो आ ॾाढो आ प्यार आहे पर आशिक तोखे उहो नजर ईंदो छो जे मजबूरी में हा मोहब्बत में मजबूरी के इश्क चोबो आ आशिक रब तोखे नजर न ईंदो आशिक उनखे ॾिसण में ॾिसो जंहिंखे तवाफ कंदे ॾिसे आशिक उहो थी जंहिंखे रोईंदो ॾिसे आशिक उहो थी जंहिंखे सफ़ा मरवा दौड़ंदो ॾिसे आशिक उहो थी जंहिंखे अध रात वेही करे रब खे बाॾाईंदो ॾिसे आशिक उहो थी हा जेको सुइदे में रोईंदे ॾिसे आशिक उहो थी जंहिंखे ही जुमला चवंदे ॾिसे आशिक उहो थी अल्लाहुम्मा लब्बैक
ला शरीक लक लब्बैक जंहिंखे इहे आवाज़ कंदे ॾिसे आशिक़ उहो थी जंहिंखे मार खाईंदो ॾिसे आशिक़ उहो थी जंहिंखे घर छॾींदे ॾिसे आशिक़ उहो थी चओ ख़ुदा मजबूरन खां पाक आहे हाँ सही वो अबू बकर आशिक़ हो न इंतजार में हो हाँ सही जिंदगी में सफर बा हिकड़ो हिजरत वारो सफर बियो मेराज वारो सफर मेराज अव्वला हिजरत बाद में आ मेराज वारे सफर में रफीक जिब्राइल अमीन नूरी मखलूक जो सरदार हा हिजरत वारे सफर में अबू बकर सिद्दीक रफीक बणियो बीठो आ ओ दुनिया वारो तवज्जो कर हो जिब्राइल अमीन नूरी मखलूक जो सरदार रिफाकत में आ सफर में गड्डा रफीक बणियो बीठो आ मोहम्मद करीम के जागायई मुस्तफा के खबर को नहीं तो छा थी रहो होडे इंतजाम होडे इंतजार सवाल कुल नबी बैतुल मुक़द्दस के अंदर इंतजार इस्तकबाल में हाजिर हन होडे मलाइका सिफू बदी बीठा रब जो हुक्म जिब्राइल के थियो आ जिब्राइल अकेलो ना आयो मीकाइल वडो मलाइको सारा 70,000 जे वफद में जिब्राइल अमीन मोहम्मद करीम के मथे वठी विंदो पियो आ वडो प्रोटोकॉल मोहम्मद करीम के मिली वियो आ मलाइका खुदा काथे मक्के पाक जे सरजमीन में पाक मोहम्मद करीम जे खिदमत अक़दस में जिब्राइल अमीन हाजिर थियो मुस्तफा हतीम में आराम में आ वो हतीम जे को बैतुल्लाह जो अंदरो हिस्सो आ अर्ज के इलाहुल आलमीन तुझो हबीब निंद्र में आ किए जागाया से या मोहम्मद या अहमद करे सद करे जागाया से रब करीम मुस्तफा के किए जागाया रब करीम या वसवसा सदे करे जागाया से मुजम्मिल मुदस्सिर तोहा यासीन या वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मौलाए करीम इन वसवन सा सदे करे आवाज दे करे जागाया जिब्राइल अंदाज निरालो हुजे जिब्राइल अमीन पाक मोहम्मद करीम जे कदमन मुबारकन के जोर ना साईं जागी पया जिब्राइल खैर ताया धरात पंध पियो सोना साईं होडे इंतजार होडे इस्तकबाल अज रब मेजबान अवा मेहमान नारे तकबीर शाने मुस्तफा आवासा शाने मुस्तफा अज़मत मुस्तफा नारे तकबीर मुल्ला दुहे के भी वारो मिलन में घबरायो ना नारे जो जवाब ये था जो जण चटन दिहाड़न जा भूख ते हो नारे तकबीर नारे तकबीर ऐ मां इन मुजाहिद जी कोन तो चवा त तू नारा हणा असां मिड़नी खे मनींदा रब जे रुबूबियत खे मञो नबियन जी नबूवत खे मञो सिद्दीक जी सिदाकत खे मञो उमर जी अदालत खे मञो उस्मान जी सफ़ा के मञो हैदर करार जी शुजात के मञो पर हसनैन करीमैन जी शहादत के मञो अहल बैत की इज्जत ईमान जो हिस्सो आ अज़वाज रसूल अहल बैत रसूल जो ईमान जो हिस्सो आ केड़न केड़न जा नाला खणजन तै करे नारो हणो त मुजाहिदन वांगुरु न त न लगे बहितर नारे के न लजायो नारे की न लजायो तवज्जो आए बाबा मुस्तफा जो मेराज इनाम हो कि न होडे कलीम अर्ज कंदो पियो आ चवे तो रब अरनी वर्दी मिलंदी पयालम तरानी कलीम मुखे न ॾिसी सघंदी रब
इए न चयो कलीम मां तोखे पाण न ॾेखारी इए रब को न चयो आ रब फरमायो कलीम तू न ॾिसी सघंदे उहा ज़ात बि आ उहा अख बि आ जेका मां रब खे रूबरू ॾिसंदी कलीम तू न ॾिसी सघंदे मौला महिरबानी कर नथो मुड़े मौला कलाम में एडो मज़ो तुझे दीदार में केड़ो न मज़ो भला संभरिया इंतजार करणो पवंदी पर इम्तिहान वठणो माने कलीम संभरी ठही इम्तिहान जे लाइ तैयार थी करे तूरे सीना ते ईंदो पियो आडो जियो फखला नालैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ कलीम नालैन मुबारकैन नाहे करे पो अॻिते वध हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फर्श ते जुती लहराई वई आ पर मेराज वारी रात मोहम्मद करीम के अर्श ते जुती समेत घुरायो वियो आ खुदा जी ज़ात जो कसम मक्के पाक जे मोतीअ जी ठहियल जुती जेका पाक मोहम्मद करीम जे कदमन सां लॻल आ उन जुतीअ जी निस्बत पाक मोहम्मद करीम सां आ अॼु अर्श घुमंदी पई आ मुंहिंजो ईमान अक़ीदो आ मोहम्मद करीम सां जंहिंजी बि निस्बत ऐं तालुक आ सभु मोहम्मद करीम सां जन्नत में वेंदा निस्बत रखी त ॾिस न तालुक रखी त ॾिस न इज्जत मिलंदई हा हा जिब्राइल अल्लाह एडी मेहरबानी मुझे मथा हाउस में साईं हे वॾे वफ़द समेत पहुतो आ महबूब होड़े इंतजार होड़े इस्तक़बाल सवा लख नबियन के कठे कयो वियो आ महबूब अज रब मेज़बान अहा मेहमान साईं जन फरमाया जिब्राइल बीह बरकाता नमाज मां नफल अदा कया ज़मज़म जे पानी मां साईं जन वुज़ू फरमाए बरकाता नफल पढ़ी करे बहार निकता हकीम खां कुरान इन मंजर के बयान कयो आ सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير रब करीम तो फरमाए दुनिया वारो मां पंहिंजे बाने खे पंहिंजे हबीब खे सैर करायो पाक रब जी ज़ात हर ऐब खां हर कमज़ोरन खां जय पंहिंजे बाने के सैर करायो रात जे हिस्से में बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं इहो ज़मीनी सैर हो ज़मीनी सफ़र हो रात जे हिस्से में जेको महीनन वारो सफ़र तय कयो वियो आहे अल्लाह साईं इते भी अजीब जुमलो ज़िक्र फरमायो आलिमुल ग़ैब जो मसइलो हल थी वियो मोहम्मद करीम खे ख़बर कोन हुई ये ख़बर हुजे हा त निंड कोन अचे हा मुस्तफ़ा हाज़िर नाज़िर नाहे जे हाज़िर नाज़िर हुजे हा त पोइ मेराज छा जो पोइ सैर छा जो कुल नुरियहू मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर रब दो फरमाए उहे शयूं ॾेखारियूं मांस जेके अॻ में ॾिठला कोन हस संजन फरमाए बहार निकिरी करे बुराक ते मां सवार थियुमि बुराक टपजण लॻी कुॾजण लॻी जिब्राइल अमीन बुराक जे लगाम खे छिके करे झिणक ॾेई करे फरमाए बुराक तोखे पतो न आहे छा बिनी जहान जो सरदार नबियन जो इमाम जो तुझे पुठिए ते सवारा केरण जी नियत जा बुराक गालाए थी जिब्राइल केरण जी नियत कोने का अज मोहब्बत में मां पाई न त बुराका साहदार जानवरा
ओडे उहद जबल दे निहार जो मुस्तफा उहद जबल जे मथा छो जे चूंडियल अबू बकर उमर उस्मान गड्डा जबल लुडे थो जबल में जुम्बशा सजन लत हणी करे फरमा जबल तोखे खबर ना है तुझे पुठीअ ते केरा तुझे मथा केर बीठो आ एक नबिया एक सिद्दीका ब शहीद हन जबल गालाए तो सुना साईं केरण जी नियत कोने काज मोहब्बत में मां पाई कोन मेरा जवारे वक्त में इन टाइम में जिब्राइल अमीन बुराक के झिड़कनी बुराक गालायो इन मौके ते बुराक मोहम्मद करीम खां अंगल कयो बुराक अर्ज क्यों अल्लाह जा रसूल क़यामत जे दिहाड़े जरे उम्मत समेत जन्नत में अचे मुझी ख्वाहिश तमन्नाया मुझे पुठिय ते सवारी कजाए पाक मोहम्मद करीम उन बुराक के आथ तई आसरो दई करे फरमायो आओ बुराक जन्नत जे अंदर तुझे मथा जरूर मां सवारी कंदुम मता तू सवाल करे त मौली साहब या बुराक जन्नत में हुंदी पर उलमा लिखियो आ चंद जानवर जन्नत के अंदर हुंदा वा केवल भी जन्नत में हुंदी जई हजरत सुलेमान अलैहिस्सलाम सा गलायो वा मच्छी भी जन्नत के अंदर हुंदी जई हजरत के पेट में सांभ्यो अगऊ भी जन्नती जंजो जिक्र कुरान में आ वो असहाब कफ वारो कुत्तो भी जन्नत में हुंदो जंजो जिक्र कुरान में आ वो खचे जो सुकल पुंड थोड़ भी जन्नत में हुंदो जेके पाक मोहम्मद करीम परचायो ए आसरो दिनो वा मस्जिद नबवी जे अंदर अज भी तोखे वो थंभो नजर इंदो जाते पाक मोहम्मद करीम उन खजे जे सुके थोड़ा अगे राजी करे परचाए करे दफनायो हाथ थोड़ रोए तो मोहम्मद करीम जे मोहब्बत में सजन मिंबर ता लही करे खजे जे थोड़ के भाकुर भरे परचायो ओ थोड़ा शादी वयो थी रोए शो तो तवे तो महबूब तुझी जुदाई रोवारे धोवा सोना साईं अगे तटे कदई करे खुतबो दीदा हो अज मुखा जुदाई करे बिठाओ साईं जन राजी बुंड के करे दफनायो छा पिया गाल राजी इन गाल के तू वठे थो पियो राजी थे थो पियो त तू जन्नत में हुजे मूसा गडो खजे जो सुकल गुंड पाक मोहम्मद करीम सा राजी थी वियो जन्नत में इहो भी कठे हुंदो या बुराक मुस्तफा जे स्वार थियण सां बुराक में ताज़गी अची वई कीअं न अचे सोना बचपन में साईं जन इन अम्मा हलीमा जे डुबरीअ सवारीअ ते सवार थिया डुबरी सवारीअ में ताज़गी अची वई अज बुराक में ताज़गी आ साईं जन फरमायो जिथे नजर पवे उते कदम रखी पर सोना अबू बकर सिद्दीक ते भी निहार मां गाल कई हो भी रफीका ही भी रफीका अबू बकर सिद्दीक के साईं जन फरमाया सिद्दीक जी दिलबर इन मंजिल ते हलणो आ जबल ते चढ़णो आ सिद्दीक अकबर फरमायो सोना साईं मुंजा कुल्ला जुर्म तवा मुझे कुल्लन ते सार जो त अबू बकर तवा के खणी पहुंचाए वाह अबू बकर सिद्दीक तू एक साही में पाक मोहम्मद करीम के न जबल जे चोटी ते पहुंचायो वफादारी एडिया जो तोड़ निभायो आखिर ताईं पाक मोहम्मद करीम सा अबू बकर निभायो ओडे जिब्राइल अमीन के सिदरतुल मुंतहा ते चोवियो जिब्राइल अगे भला हल जे जिब्राइल अर्ज़ करे सुना साईं हिकड़ो कदम भी अगे न थो वधी सका तकलीफ अची वेंदी पर सड़ी वेंदा मुंजा महबूब मुजी इंतहा माजी ता इब्तिदा हेडे अबू बकर सिद्दीक के सजन फरमायो वाह अबू बकर सिद्दीक तू हज़र में भी सफर में भी पर अजु खार में भी पर मोहम्मद करीम सा अजु मज़ार में भी अबू बकर फरमायो हाज़िर साईं वो शो न अबू बकर सिद्दीक जो पहरियों नंबर थे
जंहिंते साईं जन सवारी कई उन जो पहिरियों नंबर उहा ॾाची पहिरियों नंबर खयो जंहिंते पाक मोहम्मद सारी कई ईअं न साईं या जन्नत जी बुराक जेका इन जो भी पहिरियों नंबर चओ उम्मत में सहाबा में अबू बकर जो भी पहिरियों नंबर साईं जन जे अखियुनि मां लुड़क किरी पिया तू मां कोन्हियो विसरियल मेराज जे मंज़र में मेराज जे सफ़र में मुस्तफ़ा उम्मत के ॾाढो सारियो आहे संभारियो आहे ख़ुशीअ में यार विसरी वेंदा आहिनि दोस्त विसरी वेंदा आहिनि अॼु ख़ुशीअ जी रात आहे रब जे मुलाक़ात जी रात आहे मुस्तफ़ा खे उम्मत याद आहे जिब्राइल अमीन निहारे करे फरमाए सोना साईं कहिड़ो गम ऐं ॾुखा जो अखियुनि मां लुड़क किरी पिया साईं जन फरमाए जिब्राइल उम्मत जो फिक्र वठी वियो आहे 50 साल वारो ॾिहाड़ो जेको ॾुखियो हूंदो मुझे उम्मत मथा कीअं गुज़रंदो जिब्राइल उहा 1000 मैलन वारी पुल सरात मुंहिंजी उम्मत कीअं किराज़ कंदी आहे अल्लाह से फरमा महबूब गलती न कर तुझे उम्मत मथा आसानी तुझे आशिकन परवानन दीवानन उम्मतन ईमानदारन जे लामा अल्लाह आसानी करे शरिया पुल सरात भी आसानी अमलन नेकिन वारा हुंदा ईमान वारे बरकत जे करे ईमान वारो अमलन वारो एड़ो पेट्रोल पइजी वेंदो जो अख शिंब में ये अमल खणी करे किराज़ कराए जणींदा ऐं इन्हनि जे लाइ इहो ॾिहाड़ो ईअं गुज़री वेंदो जे असर जे वक़्त वारो टाइम इहो ॾींहुं ॾुखियो काफ़रनि ज़ालिमनि मुशरिकनि जे लाइ साईं जन फरमायो नेकोकारनि ईमान वारनि जे लाइ इहो टाइम ईअं गुज़री वेंदो ॼण की असर खां मग़रिब जो टाइम थी ॾिसंदा उन्हारे जो भलो केॾो बि ॾींहुं ॾुखो हुजे पर जंहिं दोस्त खे ख़ुशी हुजे चवंदो यार अॼु ॾींहुं जल्दी गुज़री वियो हा साईं पर भलो कंहिंखे गम ऐं परेशानी हुजे पोइ हल उन्हारे सियारे जो ॾींहुं छो न हुजे पोइ चवंदो यार अॼु ॾींहुं खुटे ई नथो सिज लहे ई नथो हा साईं परेशानीअ में वरी ख़ुशीअ में हा हा मुस्तफ़ा खे आसरो मिलियो संजन फरमा अॻिते हलियासीं हिकिड़े शहर में पहुतासीं जिते खजनि जा वण जिब्राइल कहिड़ो शहर आहे चइसि इहो यसरब आहे जिब्राइल ॿुधंदा त वियासीं यसरब इहो आहे जिब्राइल तो फरमाए साईं उहो दारुल हिजरत आहे साईं अनकरीब अव्हांखे मको छॾिणो पवंदो इन शहर में रहणो पवंदो तव्हांखे हिजरत करणी पवंदी वाह मिठड़ा मोहम्मद करीम जो मेराज वारी रात इन यसरब जे ज़मीन ते कदम रखिया नमाज अदा कई नफिल पढ़िया अॼु यसरब यसरब न रहियो मदीनो मुनव्वर थी वियो मुझे साईं इते भी यसरब जे लाइ इन वक्त में भी यसरब जे लाइ दुआ घुरी पर स्पेशल दुआ जेकी पाक मोहम्मद करीम हिजरत करे मदीने जे ॿाहिरियां दुआ घुरी ही दुआ तो घुरे मुंहिंजा रब करीम मक्के जे लाइ मुंहिंजे ॾाढे खलील दुआ घुरी ही मौला मदीने जे लाइ मां मोहम्मद करीम तोखां दुआ तो घुरां अल्लाह अमन वारी फिज़ा हुजे रहमत ऐं बरकत वारी हवा हुजे रब माण्हुनि जे दिलनि में मदीने जी मोहब्बत वेजाए वाह महबूब तुंहिंजे दुआ जो असर पूरी मखलूक जे मथां पूरे इंसान ईमान वारनि जे दिलनि जे अंदरि मदीने मक्के जी मोहब्बत पैदा थी वई उने समूरनि जी दिल चाहे थी त रोज़े रसूल जी ज़ियारत कजे मदीनो घुमजे हां अल्लाह दुनिया में जन्नत ॾिसणी थी त मदीने जो चक्कर ॾेई आ मस्जिद नबवी जी उहा जाइ ॾिसी आ जंहिंजे लाइ पाक मोहम्मद फतवा ॾिनी आ मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत साईं जन फरमायो हिन मिंबर खां वठी करे सारो मोमिननि जी माउ अमड़ आयशा जो घर जेको अॼु गुंबद ख़िज़राया जेको रोज़े रसूल आ मुंहिंजे साईं फरमायो जन्नत जो टुकड़ो ॼण की अल्लाह जन्नत लाहे हिते रखी आहे
अजो अबू बकर उमर मुस्तफा सा गड जन्नत में मौजूद आ सोना सजन फरमाए सफर जारी हो अक्ति हलिया से जिब्राइल अमीन चवे तो सोना सही बैतुल हमा ये जगह आया जाते ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो सही इते भी बरकत नमाज नफल अदा कयो जिब्राइल अमीन दसींदो पियो आ बुधारींदो पियो आ सैर कराईंदो पियो आ घुमाईंदो पियो सोना साईं अमड़ परेशान थी वई बीबी मरियम अर्ज़ कयो इलाहुल आलमीन बच्चो तडनी पर केड़ो मुंह खणी करे पंहिंजन दे वञा रब्बा छा मूंखे मयारो मिलंदो भुख भी लगी आ उञ भी लगी आ रब जे तरफां निदाई ओ मरियम गणती न कर वो वक्त ज़मानो याद कर जडे मासड़ ज़करिया तोखे विसारे चुको हो मां रब तोखे न विसारियो हो बंद कमरे में अणमुदायता मेवा खाराया हमाए मरियम गणती न कर इन सुकल खजिय खे लोडो जण तुजो कमा कत्ल खार को खारायण मा अल्लाह जो कमा जिब्राइल जसींदो तो अल्लाह जा रसूल इते खजिय जो सुकल बण हो जे जे हेठा बीबी मरियम बचड़े के जमियो होयो सोना इया ईसा अलैहिस्सलाम जे जमण जी जगह आ रहमतुल आलमीन के या जगह देखारी वई आ सजन फरमा उन जाय ते भी बरकत नमाज अदा कई सजन फरमा अगते हली पया सो हा हा जबल चमके दो जिब्राइल यो शाय सुना यो तूरे सीनाया सजन के हुक्म क्यों यो सुना सैन तूरे सीना ते भी बरकत नमाज अदा क्यों सजन फरमाए मां वो जबल दिसी आयो जाते मूसा अलैहिस्सलाम रब जे दीदार जी घुर कही इंतजार करायो गयो आ कुरान में इशारा मिली गया लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर रब दो फरमाए उहे शयूं ॾेखारियूं मां जेके अॻ में ॾिठला कोन सजन फरमाया हली पिया एकड़े शहर जे मथा गुज़र थियो आ मां पुछा कई जिब्राइल हे शहर केड़ो आ साईं ही मिस्र जो शहर जिब्राइल हितां ख़ुशबू अजीब बेहतरीन लगे जन्नत जी पई ख़ुशबू है दुनिया जी त अहिड़ी ख़ुशबू नाही केड़ी जगह है रिवायात जे अंदर इंदो जिब्राइल अमीन दसे तो अल्लाह जा रसूल इते की अल्लाह जे बाणीअ जी कबरा उन जे बच्चे शहजादे जी कबरा तुरबता जमा जन्नत जी खुशबू अची रही आ सजन फरमाया जिब्राइल भला इया औरत कै नबी जे उम्मत मंझा मुझे उम्मत मंझा उम्मतियाणिया साईं ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत मंझा उम्मतियाणिया चे साईं जिब्राइल दसींदो पियो अल्लाह जा रसूल या मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत मंझा ने पोकार ईमानदार अल्लाह जी बानड़िया जे मां जन्नत जी खुशबू अची रही आ ओ सुना साईं वक्त जालिम जो उन वक्त जो जालिम काफिर बादशाह फिरऔन हो जे पाण के रब सदायो हो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा या अल्लाह जी बाणी कलीम जे मथा कलमो भरे वेठी हर रब जे मथा यकीन करे वेठी पर फिरऔन जे न्याणी जी बानी नौकराणी ही सोना साईं हिकड़े ॾियारे फणी ॾींदे कंगी ॾींदे फिरऔन जे न्याणी के वारन के फणी ॾींदे फणी किरी पई खुदा जे बाणीअ जे ज़बान मंझा जुमला निकरी पिया ईमान वारा जुमला अची विया ईमान ज़ाहिर थी पियो चवे थी बिस्मिल्लाह ताज फिरऔन चल फिरऔन बर्बाद हलाक बर्बाद थे रब जी जात जो नालो हमेशा बुलंद बाला हुजे
सुना साईं फिरौन जी न्याणी भजी पंहिंजे बाबे खे चवण लगी ओ अब्बा जान नौकरियाणी एड़ी रखी ॾिनी थी बाबा जेका तोखे रब नथी मने पई बाबा फिरौन खे चवण लगी बाबा उन रब खे मने थी जेका मूसा अलैहिस्सलाम जो रब आहे फिरौन कावड़ी जी करे आर्डर कढी हाँ हाँ इन्हनि यारनि खे बि इन मेराज वारे सफ़र में मात मिले थी हाँ साईं अचां उन मंज़िल ते अकल वाले के लिए इशारा काफी समझो था ना पर तवज्जो खपे मौज़ू सफ़ा छिड़ी वियो ड्रिघो थी वियो वॾो थी वियो पर हाणे थोरो समेटियोसि मुस्तफ़ा जो मेराज चो इनाम उम्मत जे लाइ घुरियो है रब खां वरी इनाम मिलियो साजर फरमा अॻिते हलियासीं ख़शमू अजीब जिब्राइल ॾसे तो सोना साईं काफ़र आर्डर कढी अल्लाह जा रसूल वॾो कड़ाहो तेल जो बाहि ते टचकायो खुदा जी बाणड़ी के साम्हूं बिहारे करे फिरौन चवे तो मोहलत थी मौक़ियो थी अञा बि सोचे वठ फिरौन के चवण लगी ज़ालिम मां सच्चे रब के सुञातो आ मां सोचे वेठी फिरौन आर्डर ॾिनो त जेको ॿार शादीअ सां त खीर पिया को शहज़ादो नींगर इहो खसे करे आड़ाह जे अंदर इन कणाहे जे अंदर सटियो जीअं जो उहो शहज़ादो खीर उन कणाहे जे अंदर विधो वियो ॿार चले थो पचे थो अमड़ खां दर्द मंधा दाह निकिरी वई आहे अमड़ जे अखियुनि में पाणी अची वियो बच्चे खे अखियुनि सां सड़ंदो ॾिसे थी पई तेल जे अंदर टच कंदो ॾिसे थी पई जिब्राइल अमीन फरमाए सुणा साईं अमड़ खां दाह निकिरी वई आहे फिरौन सॾु करे चयो त हेॾे वठी अचो साणे बच्चे खे अखियुनि सां ॾिठो तंहिं हाणे हिनजी दिल नरम थी आहे ओॾो बच्चे आवाज़ ॾिनो ओ अम्मा जी दिल सब्र कजाए ये बाहि नाहे ये गुलज़ार रब जो दीदार उलमा लिखियो आहे चंद ॿार उहे जिन बचपन में ॻाल्हायो हिकिड़ो ॿार इहो हो जेको कड़ाहे जे अंदर टचकी रहियो आहे अमड़ खे दिल जाए ॾेई रहियो आहे आथत ॾेई रहियो आहे ॻाल्हाए रहियो आहे हिकिड़ो ॿार उहो आहे जंहिंजो ज़िक्र क़ुरान करीम जे अंदर आहे यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां तुहमत लॻी हुई अज़ीज़े मिस्र जे ख़ानदान जा खीर पिया को ॻाल्हाए रहियो आहे हिकिड़ो ॿार हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं अमड़ खे ताना ऐं चौका मिलनि पिया उन जुमलन के रब कुरान में जिक्र फरमायो रब करीम हज़रत ईसा नबी के ॻाल्हाइण जी कुव्वत फरमाई चवे तो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया उलमा लिखियो आहे उन्हनि ॿारनि जा इहो बि ॿार हो जंहिं ॻाल्हायो अमड़ खे आसरो मिली वियो फिरौन के चवण लगी ओ ज़ालिम मूंखे त हाणे पक पइजी वई जे इन खूरे जे अंदर सड़ींदे त मां पंहिंजे रब हक़ी सां मिलंदुसि तूं त बाहि सम्झो आहे पर मुंहिंजे नज़रिए अक़ीदे में गुलज़ार होॾे खलील जे मथां रब करीम आड़ाह खे गुलज़ार बणायो या नार कूनी बरदौ व सलामा अला इब्राहीम अॼु हीअ बाहि नथी गुलज़ार मौत बरहक़ आहे मौत ज़रूर अचणो आहे इंसान फना ज़रूर थियणो आहे पर ओॾे हलणो आहे ज़ालिम आर्डर कढियो त जल्दी इन अल्लाह जी बाणी खे गिले करे इन कड़ाहे जे अंदर सटियो
खुदा जी बानड़ी के गिरले करे कड़ाहे जे अंदर बच्चे सां सड़े थी जले थी पचे थी पई सड़ी कोयला थी वई खमीरे के जालिम आडो दिनो तैन बाह वारे पूरे जे अंदर चूल्हे जे अंदर हारे करे दफनाए छजो मिट्टी विझी छजो जिब्राइल अमीन फरमाए तो सुना साईं या जन्नत जी खुशबू इन कब्र मां अची रही आ तने त मुझे साईं फरमायो कब्र या जन्नत जे बागल में जा बाग समझो या त जन्नत जे खदन में जा खदो समझो इन अल्लाह जे बाणी जे कब्र मां जन्नत जी खुशबू अची रही आ मुझे साईं फरमाए न मंजर के भी डिठो से या जाए भी डिठी से कुरान किए न सच्चो थे ले नुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर रब जो फरमाए थोड़े रात जे वक्त में एड़ियूं शयूं ॾेखारियूं मां जेके अॻ में ॾिठला कोन तवज्जो कजाए साईं जन फरमायो बैतुल मुक़द्दस जे अंदर आया सो बैतुल मुक़द्दस जे वेझा थियो मुझे खिदमत अक़दस में प्याला पेश कया विया हिकड़ो पाणीअ जो प्यालो हिकड़ो खीर जो प्यालो हिकड़ो शराबन तहूरा जो प्यालो मां पाणीअ जे प्याले मां हिकड़ो ढुक भरे मोटायो बे प्याले के ढक्कण लाथुम त बे प्याले में खीर हुयो खीर खणी करे पीअण शुरू कयम ढो करे कुछ बचाए वापस दिनुम ओडो शराब तहूरा जन जो शराब पी पयो साईं जन उनके हथ भी न लातो जिब्राइल अमीन फरमा अल्लाह जा रसूल सोना साईं अमा फितरत ते वयो भली शे पसंद कई खीर पसंद कयो सोना साईं तमा शराब ने हथ न विधो सोना अन करीब तमा जे उम्मत जे मथा शराब हराम क्यों विधो वाके मदीने पाक में शराब जी हुरमत मची वई पर हुकुम आयो न शराब में नचो शराब में नचो शराब में कम कच्चो शराब में नफो घट नुकसान घणो हां सही ओडे जाओ आजकल सिगरेट तंबाकू नोशी सेहत के लिए मुजर्रर है कैंसर है वरी बे पासे में ॾिसो भला हिन में कुछ नफा है वाह हकीमत जी हिकमत साहबा घणन छॾे ॾिनो शराब खे कुछ ॾींहंनि खां बाद में मुकम्मल हुकुम अची वियो अॼु खां बाद में जेको शराब पींदो उनजे लाइ गुनाह लिखियो वेंदो अज़ीम गुनाह आहे लाउड स्पीकर जो ज़मानो कोन हो माण्हुनि खे ॿुधाइण जो तरीक़ो हूंदो हो मुंहिंजे साईं हिकिड़े वॾे आवाज़ वारे सहाबी खे हुकुम फरमायो वञ मदीने जे घिटनि में पढ़ो ॾेई आ हुकुम ही नाज़िल थियो आहे अॼु खां बाद में शराब पीअणु हराम आहे गुनाह सहाबी जो फरमायो ख़ुदा जी ज़ात जो कसम मां ॾिठुमि हिकिड़ी महफ़िल रचल ई मतल ई माण्हुनि खे हथनि में प्याला शराब जा हा सहाबी हा पियन पिया हलाल हो अञा हराम कोन थियो आयत पढ़ी करे ॿुधारियम त उन्हनि उते जो उते किन खे चपते शराब जा किन खे हथनि में शराब जा प्याला जीअं जो कननि ते आवाज़ पहुतुनि तहिड़ी भले प्यालनि खे फिटी कयूं हारे छॾियूं जेके मट भरियल हा सभु भञी हारे छॾियूं के दिहाड़ा मदीने जे घिटनि में शराब जी धप ई वई छोजी मुस्तफा जा फरमा बरदार शागिर्द हा न सच्चा आशिक हा न गासलेटी आशिक तोखे खोड़ नजर ईंदा इश्क जी दावा घणा कंदा पर ॾिसे त गोलमोल गोगड़ू हाँ साईं चुप मिनल माठ अल्लाह से रहम करे रब शन सच्चो आशिक बणाए इन मौके ते महबूब के उम्मत जो फिक्र वठी जिब्राइल अमीन को फरमा अल्लाह जा रसूल अज रब जे रहमत के जोश साईं तमा खीर पियो पे जने खीर पियण शुरू कयो रब करीम तमा जे उम्मत के पे बख्शो साईं घणी उम्मत आवाजी
बख्शजी वई साईं जे पकाया बचल खीर पियो हा कुछ न बचायो हा अज सजी उम्मत तवाजी बख्शी वनी हा मुझे साईं के पंहिंजे उम्मत जो फिक्र वठियो साईं जन फरमाए जिब्राइल पकाया बचल खीर जो प्यालो खणी आ त अज सजो खीर पी करे उम्मत बख्शराए वठा जिब्राइल तो फरमाए साईं तकदीरी मामलो हो थियण वारी गाल थी वई हाणे जेको तव्हांजो सचो आशिक हूंदो जेको तव्हांजे चवण ते ईंदो वो जन्नत में ईंदो महबूब के फिक्र आ किन उलमा लिखियो अब दफा बैतुल मुक़द्दस जे अंदर नमाज थी आ वञण वक्त में भी वापसी वक्त में भी समझो था ना बाबा चाहे नमाज जी तकबीर भी हुजे आजान भी हुजे इमामत भी हुजे जमात भी हुजे या नमाज फर्ज ना है ते बियो छा सही फर्ज ना है त बियो छा है इन चिठी जो जवाब हिकड़े लफ्ज में या हां बाबा दोस्तन इशारो लिखियो हिकड़े लफ्ज जंहिं नमाज में तकबीर भी हुजे त आज़ान भी हुजे त जमात भी हुजे यो फर्ज नाही त बियो छा मां उन्हनि दोस्तन का पुछा तो क्या दबरा सूरतुल फातिह के महल मिली कॾहिं नाज़िल थी सूरतुल फातिह यानी अलहम्द शरीफ मोहम्मद करीम जे मथा इनाम मेहरबानी मेरा जवारी रात के अंदर दीदार करे मुस्तफा वापस मोटिया अल्लाह कुछ इनाम दिना कुछ घुरिया विया कुछ बगैर घुरजे दिना विया इन मेरा जवारे सफर में मेरा जवारे वक्त में मोहम्मद करीम के रब करीम सूरतुल फातिह दिनिया ओ मुजा महबूबा तुझे उम्मत जे लाए माही तोहफो तो जाए ओडे आदम अलैहिस्सलाम घुरियो हो घुरन से कार्यो हो महबूब तुझे उम्मत के बिना घुरजे मां खुदा घुरन से खाया थो इन सूरतुल फातिह जा नाला घणा हन इन सूरतुल फातिह के तालीमुल मसला भी नालो सूरतुल काफी भी नालो सूरतुल शाफी भी नालो सूरतुल शिफा भी नालो सूरतुल तालीमुल मसला जी माना घुरन जो तरीको इन सूरतुल फातिह जे हां इन में घुरन उम्मत जे लाए घुरन जो तरीको सिखारियो वियो आ चवे तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन तालीमुल मसला माना घुरन जो तरीको बिना घुर जे रब उम्मत मुहम्मदी के घुरण जो तरीको सिखारियो ओडे कलीम घुरंदो पयो मौला या त घुरन नथो अचे घुरण सेखार या त सड़न नथो अचे सेड़न सेखार अल्लाह से कुरान करीम जे अंदर इन मंदर के बयान कियो आ फतलका आदम मिर रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम ओ मुसलमानों सोचो हालांकि सूरतुल फातिह पढ़ी वई इमामत जा फराइज मोहम्मद करीम अदा कया इमाम मोहम्मद करीम ऐं मुक्तदी नबियन जी जमात सूरतुल फातिह इन मौके ते मिली आ सजन मोटी करे जी करे नमाज पढ़ाई जंहिं नमाज में तकबीर हुजे आज़ान हुजे जमात हुजे हा हा जेकरे इमाम जे कदे सूरतुल फातिह पढ़ण ॾाढा ऐं कदे जरूरी हुजे हा त पो नबियन जी नमाज थी या न हालांकि नाज़िल इन वक्त में थी नाज़िल त मुस्तफा जे मथा ऐं मोहम्मद करीम खे सूरतुल फातिह इन मौके ते ॾिनी वई नबियन सूरतुल फातिह न पढ़ी हाणे माथो पुछा क्या भला इन्हनि नबियन जी नमाज थी या न थी हां थी छो त मुझे साईं फरमायो इमाम जी किरात मुक्तदिन जी किरात ये ना मुक्तदिन के चुप थी कनो
ये न साईं जण के इमाम पढ़ियो जण मुक्तद ने पढ़ियो इन मौके ते मोहम्मद करीम सूरतुल फातिहा पढ़ी आ जा के मुक्तदिन जी भी थी वई मुक्तदी सवाल को नबी रसूल पर किन रिवायात के अंदर जोइंदो आ साईं जन का जिब्राइल अमीन पूछा कई साईं तवा के खबरा तवा जे कढ कहीं कहीं नमाज पढ़ी जिब्राइल दसींदो पियो आ सुना साईं सवाल को नबियन रसूलन जी जमात सुना साईं बाद में हम मलाइकन जी जमात हज़ारन जे तादाद में मलाइकन तवा जे कढ नमाज पढ़ी सुना साईं सजी उम्मत ईमानदारन जे रूहन भी तवा जे कढ नमाज पढ़िया सजी दुनिया जे रूहन तवा जे कढ नमाज पढ़िया ओ बिछड़ा मोहम्मद कायनात पूरे रूह इंसानियत जा तवा इमाम हो नबियन जा इमाम हो तवज्जो कजाए खीकार थी मुलाकात थी हर वाजा जमरी दुआ हर नबी रब जी पे तारीफ कई मुलाकात थी साईं जन फरमायो मां यूसुफ अलैहिस्सलातु सलाम के ॾिठो वाह जे रब उन में हुस्न रखियो हो ज़ाहिरी हुस्न हो समझो था ना मुझे साईं फरमायो फिलानो साहबी ॾिसो था हाओ साईं कि मूसा अलैहिस्सलातु सलाम के मेराज वारे सफर में इन मंजर में ॾिठुम मुलाकात थी मरहबा थी ये फिलाने कबीले वारो फिलानो शख्स आन मूसा अलैहिस्सलाम छो जे हर इलाके जो रंग हर इलाके जो आवाज हर एक इलाके की उठणी वेहणी हर इलाके जो पंहिंजो पंहिंजो हिसाब सऊदी अरब का को अरब हिते अचे सॼी जमात में वेठो हिकिड़ो अरब हुजे समूरा थकींदासीं यार हे पाकिस्तान जो माण्हू न आहे सऊदी जो माण्हू के न जेकॾहिं अंग्रेज़ अचे त समूरा थकींदासीं यार हे पाकिस्तान जो न आहे हे होॾो जो आहे कि न ये रंग ये हसब ये नसब ये कौम ये कबीला रब करीम तारफ जे लाइ रखिया सुञाणप जे लाइ रखिया तव्हां जो सुञाणो त हो फिलाणे जुई जो हो फिलाणे इलाइक़े जो हर नबियन रब जी तारीफ़ कई कचहरी थींदी आहे न महिमान अची वियो अदा हाल हवाल पुछा कबी अदा अल्लाह जा एहसान रब जी मेहरबानियूं अणगणिया रब जा करम नवाज़ी रब से गंज दिनो माल दिनो दूध दिना पुट दिना तारीफ अल्लाह जी सॼी करो कि न अदा छा छा थी अदा अल्लाह जो गंज जो आहे ये न इन मौके ते बैतुल मुक़द्दस जे अंदर मिठे मोहम्मद करीम जॾहिं नंबर खयो हज़रत आदम अलैहिस्सलातु सलाम पहिरियों वाइद खिताब कयो रब जी तारीफ बयान कई चवे तो अल्लाह जा अणगणिया एहसान जे मुखे अब्बुल बशर बनायई कायनात जे इंसानन जो अब्बो बनायई ऐं मलाइकन के रब झुकायो आ अल्लाह जा एहसान मलाइकन के मुझे आदो सुजदे करण जो हुक्म फरमायो आ रब करीम नाराज थी पयो ओ मुझी औलाद पर मां रब के न छजो रब जो दर न छजो रब के परचाए विधो रब राज़ी थी पयो मेहरबानी मालिक करे विधी रब जी तारीफ कंदो पयो हज़रत नूह अलैहिस्सलाम चवण लॻो त मां रब जी तौहीद साढा 900 साल बयान कई एतिरे क़दर जो ज़ालिमन पत्थर हया मां अर्ज़ कयो रब के रब करीम मुझे अर्ज़ के अघायो मुझे अर्ज़ के न मोटायो मुझी दुआ कबूल थी मां ये जुमला चया रब्बी ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफिरीन दय्यारा ओ मुझा रब करीम काफिर जो बच्चो न छड हज़रत नूह अलैहिस्सलाम रब जी तारीफ कंदे या गाल ज़ाहिर कई रब मुझे दुआ के न मोटायो सब
मुसाफिर रब करीम बोड़े लोड़े तबाह करे छया उन अजाब ते 6 महीना बेड़ो हलियो वरी रब करीम उन अजाब खां अल्लाह असा के बचायो उन अल्लाह जा अगणिया एहसान खलील रब जी तारीफ कंदो पियो रब मूंखां खोड़ साथा इम्तिहान वरता मालिक जी इहा मेहरबानी थी जो आड़ाह जे अंदर सटियो वियो रब करीम मेहरबानी कई जो आड़ाह के रब गुलजार बनाए ऐं पंहिंजो दीदार फरमायो हर नबी रब जी तारीफ कंदो पियो मूसा अलैहिस्सलाम फख्र करे चवे थो रब करीम मूंखे कलीम वारो लक़ब अता फरमायो डायरेक्ट रब सां कलाम कंदो हुम कमाल अता फरमाया मौजज़ा अता फरमाया बगल मां हथोड़ी करे बाहर कढा त चोॾीअ जे चंड खां वधीक चमके जे पत्थर ते हासो हणा त चश्मा ज़ाहिर थियनि जेकॾहिं दरिया के हणा त ॿारहां रस्ता बणिजी वञनि जे मैदान ते सचा त दानांग बल्ला बणिजी वञे अल्लाह जा एहसान हिक लठ में एॾा कमाल रब करीम अता फरमाया अल्लाह जो एहसान जो रब करीम तौरेत अता फरमायो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम भी करे रब जी तारीफ कंदो पियो अल्लाह जा एहसान जो रब करीम मुझे मता ज़बूर अता फरमायो ऐं लोह वारो मौजूद अता फरमायो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम थी करे रब जी तारीफ जा गुण थो गाए पियो अल्लाह मूंखे तख्त वारो मौजूद अता फरमायो बिन पहरन में बिन महीनन जो तख्त सफर कंदो जंहिंजो ज़िक्र क़ुरान में आ वल सुलैमान रिह गुदुहा शहरुन व रवाहुहा शहर रब तो फरमाया दुनिया वारो मां पंहिंजे नबी हज़रत सुलेमान के बादशाही भी ॾिनी ही तख्त वारो मौजूद ॾिनो मांस हा हा बिन महीनन वारो पंधु बिन पहरन जे अंदर करे रहियो आ पखियुनि जूं ॿोलियूं सेखारियूं मांस हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम कंदो पियो हर नबी रब जी तारीफ कई आखिरी नंबर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ईंदो पियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो पियो रब जा अणगणिया एहसान जो रब करीम बिना पीउ जे पैदा कयो ऐं बचपन में रब करीम ॻाल्हाइण जी सलाहियत क़ुव्वत अता फरमाई रब करीम मूंखे वॾा कमाल फरमाया पत्थर मां उन मिट्टीअ मां पखी ठाहे करे चवांसि उड़ त उड़री पवे कोढ़ वारे बीमार जे मथां हथ घुमाया त कोढ़ जी बीमारी ख़त्म थी वञे मदरज़ात अंदर के हथ घुमाया त नज़र अची वञे मुर्दे जे कब्र ते अची चवां त उठ अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाए त मुर्दो मूंसां ॻाल्हाए अल्लाह जा एहसान थी पिया हा हा हर नबी रब जी तारीफ़ करे वेही रहिया मोहम्मद करीम जो नंबर अची वियो मुझे साईं फरमायो मां उथी भी करे चयो ओ नूह नबी तूं पंहिंजे उम्मत जे लाइ बर्बादी जी दुआ घुरी रब मूंखे इन दुआ खां बचायो मां त पंहिंजे उम्मत जे हिदायत जी दुआ घुरी अल्लाहुम्मा हदी कौमी फइन्नहुम ला यअलमून हज़रत नूह अलैहिस्सलाम बर्बादी जी दुआ मोहम्मद हिदायत जी दुआ घुरी मुस्तफा जो बयान जारी आ जबे तो अल्लाह जा एहसान जो खत्म नबूवत वारो ताज मुझे मथा रखाई ओ जामिया मानियो किताब पंहिंजो कलाम फुरकान मुझे मथा नाज़िल कयाई ओ नबी जी जमात रब करीम रब जो हुकूमत खां मुझी उम्मत के शान ॾिनाई ऐं मूंखे रहमतुल आलमीन बणाई मुस्तफा जी तारीफ मुस्तफा रब जी तारीफ करे बीठा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम थी करे इशारो ॾींदो पियो हाज़ा फज़लकुम मुहम्मद ओ नबी जी जमात रसूलन जी जमात समूरन फज़ीलतुन बरकतुन ऐं मर्तबन जो लाइक मोहम्मद करीम अल्लाह मुख्तसर गाली सुना सफर हो जमीनी अल्लाह से फरमायो सुबहानल्लज़ी अस्रा अस्रा बिनूरिही हेॾे ॻाल्हाए मूंसां छा आहे मता कंहिं ॿिए क़ुरान में लिखियल हुजे हिन में त मां पढ़ियो अब्दी आहे हाँ हाँ सही 40 सी 12 वारो हण बया
या गाल सही था चो पिया उन्हनि जे अक़ीदे ईमान मज़हब में या त इमाम महदी खणी गार में भॼी वियो आहे पर जॾहिं 313 पक्का मोमिन थींदा त को खणी वो क़ुरान क़ौम जे साम्हूं ज़ाहिर कंदो मालूम थियो सॼी दुनिया जे अंदरि जेके बि आशिक इमाम महदी के पक्को पक नाहे थे सब बेईमान हन सच्चा मूंसां कोन थींदा जॾहिं इंतज़ार आहे अल्लाह सां हिदायत ॾे तवजो दा ख़ामोश फकीर अर्ज़ पे कयूं केड़ी गाल करे केड़ी गाल कजे अकीदे ईमान दूर कया अल्लाह से यो ज़मीनी सैर बैतुल्लाह का बैतुल मुक़द्दस ताईं करायो रात के हिस्से में इते अजीब जुमलो रब करीम ज़ाहिर थियो रब तो फरमा सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही दुनिया वारो अक़ल ते न वञो मां रब जे कुदरत ते निगाह कजो मां रब जी ज़ात पाक हर ऐब खां हर कमज़ोरिन खां मां पंहिंजे बाने के सैर करायो आहे इहो त ज़मीनी सैर हो ज़मीनी सैर जे दरमियान में भी अब्दी वारो जुमलो ओदे मथे मेराज त ईमान अर्श अज़ीम खां बाद में मुस्तफा मोटिया अल्लाह से फरमा दुनिया वारो मां पंहिंजे हबीब के वेझो कयो मौला जे वेझो थी आयो के तो फकान का बकौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा रब करीम ने खदशे के खत्म करे फरमायो वेझो कयो मास वेझो आयो कमान बिन कमानन जेतरो पर गाल हिया इयो न समझो ही हु थी वियो ही थी वयो न न न न वो भी मां रब्बा ही शाह अरबा मां अहदा ही अहमदा ही वो भी मुझो बानोआ शान दिनो तमा से वेझो कयो मास कमान बिन कमानन जेतरे हाथों के मुके समझाने दिला अल्लाह से फरमायो वो भी मुझो बानोआ वो भी मुझो बानोआ महबूबा जी रब बसाने वञे थी मौला वरी वरी पे दीदार कया कलीम खे भी पे मज़ो आयो पे मशवरो ॾिनो अल्लाह खे भी गाल पई वणे त महबूब वरी वरी पे दीदार करे माज़ा गल बसर एॾे तवज्जो अदा मेहरबानी थी वई महबूब गणती छो थो करे रब उम्मत जो फिक्र हो मौला जेकरे उम्मत जो फिक्र न हुजे हाथ या 50 नमाज खयूं वञा कलीम मशवरो ॾिनो मेहरबानी कई थी बस या 5 वक्त खयूं थी वञा महबूब उम्मती तुंहिंजो 5 वक्त नमाज पढ़े खाते में सवाब 50 जो लिखाई वई या मेहरबानी नाहे त ॿियो छाहे इनाम नाहे त ॿियो छाहे तदे मुझे सय फरमा अस्सलातु मिअराजुल मुमिनीन मोमिन ते लाइ नमाज मेराज सजन फरमा अस्सलातु कुर्रतु ऐनी नमाज मुझे अखिन जो ठारो सजन अते फतवा दी अस्सलातु इमादुद्दीन नमाज दीन जो थंबो अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत नमाज जन्नत जी कुंजिया कुंजी खपे दिल में वैदो कयो त नमाज पढ़ंदासूं मुस्तफा के हा हा मुस्तफा जी मयार मयार वो बेनमाजी तुझे मुझे लाए मुस्तफा घुरी तोहफो वरतो आ हाने तोहफे जो कदर न कंदासे त मयार जरूर मिलंदी महबूब वञी करे जेके भी अहकाम ॾिना त माए ये सजो सफरनामो पंहिंजे कौम जे साम्हूं ज़ाहिर कजाई ॿुधाई जाए रिवायात जे अंदर ईंदो आहे मुंहिंजे साईं फरमा इन्नल क़ौम ला युसद्दिक़ूननी मौला जे कौम जे साम्हूं इन रात वारो एॾो ॾुखो सफ़र एॾियूं ॻाल्हियूं जेका बयान कंदुमि त कौम न सचो सुञंदी रब केरु खे सचो समझंदो केरु इन ॻाल्हि जी तस्दीक कंदो महबूब करती न कर अबू बकर सिद्दीक तुझे मेराज की तस्दीक कंदो
कंदो वाह सुना अबू बकर सिद्दीक एड़ी तस्दीक करे ॾेखारी मुस्तफा जी मेराज वारो वाक़ियो ज़ाहिर कयो ॿुधायो अबू जहल अबू बकर जो अॻु ॾेई करे चवण लॻो अबू बकर ॾे ख़बर बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं माण्हू रातो रात पहुची सघे थो जे ॻाल्हि ॾुखी आहे महीननि जो पंधु आहे जे अबू बकर हाणे फतवा रब करीम जो मैं दुनिया का पंहिंजे बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस में वञी करे मां नमाज़ अदा कराए आयो आहे हाणे तूं ॿुधाए त इहो माण्हू सचो या कूड़ो अबू बकर सिद्दीक फरमायो ओ अबू जहल पहिरियों ॿुधाए त चवण वारो केरु आहे दावा करण वारो केरु आहे अबू जहल चवे थो सुणा अबू बकनी सां वारो दावा करण वारो तुंहिंजो हबीब आहे अबू बकर जी कहम न कई तमा न अकल ते वियो चवण लॻो अबू जहल तो ते एतबार कोन्हे को पर मां मुस्तफा खां कोन ॿुधो आहे पर जे मुंहिंजे साईं चयो आहे सचो ई सचो आहे इनकान क़द क़ाल फहुव सादिक व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब साईं जेको चवायो क़बूल ऐं मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए मेराज वारे सफ़र में जिब्राइल हिजरत वारे सफ़र में अबू बकर सिद्दीक पर मेराज जी तस्दीक कंदड़ चो अबू बकर सिद्दीक इन जो पहिरियों नंबर थी सोने मुर्शिद अली जो भी शान आ हिजरत वारी रात में अली इब्राहिम जे हवाले अमानत ऐं मुस्तफा जो बिस्तरो अली मुर्तजा जे हवाले सोना अली दे खबर रात कीअं गुज़री तुझे मता पाक मोहम्मद करीम जो यकीन एतमाद एडो जे बिस्तरो तुझे हवाले ऐं मानव जो अमानत तुझे हवाले वाह अली साईं तुझो शान रात कीअं गुज़री अली साईं तो फरमा रब जी ज़ात कसमा ज़िंदगी जेड़ो सुकून मज़ो मोहम्मद करीम जे बिस्तरे में आयो असा जो ईमान अकीदो सुनो अली साईं हिकड़ी रात पाक मोहम्मद करीम जे बिस्तरे में आयो जन्नत जो वारिस बणजी वियो जेके सॼी ज़िंदगी उम्महातुल मोमिनीन मोहम्मद करीम जूं राणियूं मोहम्मद सोहण वारियूं बिस्तरनि में आयूं जो उहे भी जन्नत आणियो नारे तकबीर सदाकत सिद्दीक अकबर अदालत उमर फारूक सखावत उस्मान गनी शुजाअत हैदर